दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो ख़्वाबु आहे त सिंध में 100% लिटरेसी रेट ते हर ॿारु स्कूल वञे। उन सिलसिले में मूं कुझु नाकाम कोशिशूं बि कयूं आहिनि। कुझु स्कूल खोलाया आहिनि ऐं तक़रीबन 15 सालनि खां इहा जिदोजहद हले थी। स्कूल खुलण खां अॻु में मूं हिकिड़ो नज़्म लिखियो हो जेको मां सम्झां थो त मुंहिंजो ख़्वाबु आहे त दुनिया जे हर स्कूल में हीअ नज़्म असेंबलीअ जे दौरान ॻायो वञे। हिन नज़्म जो उनवान आहे असेंबलीअ जो गीत। त मां पेश करियां थो। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं। असां बर्लिन जी दीवार केराई, हाणे फ़िरक़नि जी दीवार बि केराईंदासीं। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं। असां रंगनि जे फ़र्क़ खां आहियूं आज़ादु। असां नस्लनि जो फ़र्क़ बि मिटाईंदासीं। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं। ऐं ज़ालिमो, ऐं दहशत गर्दो, असीं गुल आहियूं, असांखे हथनि में खणो ऐं फिटी करियो इहा राइफ़ल जेका दुश्मन ॾिनी आहे तव्हांखे। असांखे ॻोढ़ा न ॻाढ़ण ॾियो, रांदीका ॾियो असांखे। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं। असीं रोज़ धणीअ खे यादि करियूं था जेको सभ जो आहे पालणहार, जेको उथारींदो हिकु ॾींहुं निंड मां सभ खे, कंदो इंसाफ़ क़ौमुनि जो, कंदो रहम असां ते ऐं असांजे अबनि ॾाॾनि ते। असीं बुक झले बीठा आहियूं साम्हूं अलाह जे, जेको भरींदो झोली दुनिया जी अमुन सां ऐं क़बूल कंदो दुआऊं असां ॿारनि जूं। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं। असीं शमूं आहियूं, असांखे खणो हथनि में ऐं फिटी करियो कीने जी तलवार। हलंदा हलो कतारूं ठाहे असां सां गॾु अमुन जे रस्ते ते। असीं ॿार आहियूं, असीं दुनिया खे ठाहींदासीं।